समारोह में हिंदू कम्युनिटी जो कब्रिस्तान ज़बून हाल सरकारी फंडन की विर्छ ते वड़ा सुवाल। समारोह जुडो रोड ते हिंदू कम्युनिटी की गोलीमार कब्रिस्तान सख्त ज़बून हाली जो शिकार, जिते न चार दीवारी है, न पानी, न सफ़ाई जो बंदोबस्त। अक़लती मामलन लाइ मुख़्तस कयल करोड़ों रुपयन जा फंड रुगो एक मखसूस सेठियन के कब्रिस्तान ते ख़र्च, जिते वडी चार दीवारी, वाशरूम, पानी जो टैंकूं, बुनियादी सहूलतूं और सफ़ाई जो बेहतर इंतजाम। जॾहिं त आम ग़रीब हिंदू बिरादरी के कब्रिस्तान जो हाल ख़राब, जिते न चार दीवारी है ऐं रोलू कुत्ता ऐं जानवरनि जो राज, वेहण लाइ का बि जॻह न आहे। हुकूमत का मुतालबो है तो गोलीमार कब्रिस्तान लाइ फंड जारी कया वञनि, बराबरी सां सभिनी कब्रिस्ताननि ते ख़र्च कयो वञे, सफ़ाई ऐं हिफ़ाज़त जा बंदोबस्त कया वञनि। अगर अक़लियती फंड रुगो सेठनि लाइ आहिनि त आम हिंदू कम्युनिटी जो हक़ किथे वियो? आवाम में सख़्त गणती, इंतज़ामिया ख़ामोश। रिपोर्ट डॉक्टर हेमलाल वाघाणी, डिवीज़नल ब्यूरो चीफ। हिकिड़ो शहर जे अंदरि ॿियो बि क़ब्रिस्तान आहे हिंदुनि जो, जेको आहे उन खे हींअर फंडिंग थी आहे, काफ़ी भारी तादाद में फंडिंग थी आहे। ऐं माण्हुनि जो चवणु आहे त जेको आहे हिते जेको आहे असांखे बि जेके हिन इलाइक़े जा माण्हू आहिनि उहे चाहिनि था त माना जेके हिते जेको आहे हिन क़ब्रिस्तान खे बि चौदीवारी अचणु खपे ऐं हिते को अहिड़ो सिस्टम हुजे जेको अगरि माण्हू आयल आहे त पाणी जो बंदोबस्तु हुजणु खपे, या को इंसान कंहिं बि ॾियारे ते पंहिंजे माइटनि मिटनि ॾांहुं अचे थो ऐं जेको आहे त उहो माण्हू अगरि जे उन कुझु रिहाइश जो बंदोबस्तु हुजे, कुझु वेहण जो बंदोबस्तु हुजे। ऐं हीअ गोलीमार क़ब्रिस्तान अमूमन जेको आहे घणा ॾींहंनि ताईं ॿुॾल बि रहंदो आहे। जॾहिं बरसातूं वग़ैरह पवंदियूं आहिनि त हीअ घणा ॾींहंनि में जेको आहे ॿुॾल बि रहंदो आहे, बरसातूं वग़ैरह अचनि थियूं। ऐं अगरि ॿोॾि वग़ैरह अचे थी त कम से कम 6-7 महीना जेको आहे हीअ क़ब्रिस्तान जेको आहे पाणी अंदरि हूंदो आहे। ऐं उन दौरान अगरि हिननि जूं खोतियूं वग़ैरह थियनि थियूं त पोइ हीअ शहर उमरकोट वग़ैरह एॾां ई वेंदा आहिनि मतिफ़नि जे लाइ, जेको हिकिड़ो पंहिंजे इलाइक़े जे क़ब्रिस्तान न हुजण जे करे मजबूरी में जेके वेंदा आहिनि। त तव्हां ॾिसी सघो था त समारे शहर जी जेको आहे हिन क़ब्रिस्तान खे न को चौदीवारी ॾिनल आहे, न चौदीवारी आहे, या को बि हिते कोड़ो बंदोबस्तु कोन्हे। हिन सां गॾु ई थोरो पर हिन खां अॻियां कुंडली रोड ते हिकिड़ो क़ब्रिस्तान आहे जंहिंखे फंडिंग वग़ैरह थी आहे। ऐं हुकूमत खे इहो सोचणु खपे त जेको अगरि जे हुन क़ब्रिस्तान खे फंडिंग वग़ैरह थिए त हिन खे बि करणु खपे, ताकी जीअं हीअ जेको अलमियो आहे इंसानियत जेको आहे इंसानियत जेका आहे हींअर जहिड़ी हालति में आहे, तव्हां ॾिसी सघो था कुता वेठल आहिनि, परेशान कुन अमल आहे। हीअ इंसानियत हुजणु खपे असांजे अंदरि।